नाज़रीन, ज़िले शिकारपुर जे शहर मदेजी में सखर लाड़काने सां जिंदो दिरो मदेजी बाईपास वटि हलंदड़ प्लाटिंग ॿिनि भाईवारनि में इख़्तिलाफ़नि सबबि रोलड़े जो शिकार थी वई आहे। मज़कूर ज़मीन जे मालिक सलीम रज़ा भुट्टो प्लाट ख़रीद कंदड़ माण्हुनि खे इतलाह ॾिनो आहे त प्लाट जी क़िस्त मुंहिंजे भाईवार आमिर भुट्टो समेत कंहिंखे बि न ॾियनि। प्लाट केतिरो आहे, इख़्तिलाफ़ छा ते वधिया आहिनि, हिन प्लाट ख़रीद कंदड़ माण्हू हिन वक़्तु छा कनि, उन हवाले सां अमरीका मां असां सां टेलीफोन लाइन ते हिन वक़्तु मौजूदु आहिनि ज़मीन जा मालिक सलीम रज़ा भुट्टो साहिब जिन। अचो त उन खां तफ़सीलात वठूं। जी सलीम रज़ा साहिब। वालेकुम अस्सलाम साईं सलीम रज़ा साहिब। साईं बिल्कुल साहब, खुश आहियो? ठीक है, अल्लाह अल्लाह शुक्र, फर्स्ट क्लास। सर अर्ज़ु इहो आहे त हीउ जेको ज़िले शिकारपुर में जे तालुके गड़िया सीन में सखर लाड़काणे रोड सां मदेजी बाईपास मदेजी जिंदो दिरो बाईपास वटि जेका तव्हांजी प्रॉपर्टी हुई आहे उते जी आहे बि हिन वक़्तु जी आहे बि प्रॉपर्टी, उन ते प्लाटिंग हले पई। उहा प्लाटिंग शायदि रुकिजी वई आहे, को मसलो आहे, उन हवाले तव्हांजो छा चवणु? अदा उहो इहो आहे त अॼु को 3 साल पहिरियों हिकिड़ो आमिर भुट्टो आहे, उनखे असांजो वॾेरो अनीसुर रहमान ऐं पप्पू वठी आयो हो त साईं गॾिजी प्लाटिंग कयूं। त असां 2-3 शयूं तय कयूंसीं। उहे इहे त इन में 45 लख रुपया जुरेब जे हिसाब सां ज़मीन जी क़ीमत निकिरंदी, जेका 38 करोड़ रुपया थींदी, जेके मूंखे मिलंदा। उन खां पोइ आमिर मूंखे 5 करोड़ एडवांस ॾींदो ऐं ॿिया 5 करोड़ डेवलपमेंट ते ख़र्च थींदो त जीअं डेवलप थिए त प्लाट खपनि। पोइ आख़िर में वरी ॿियो हिसाब कंदासीं, जेको मुनाफ़ो थियो उन मां 30% मुंहिंजो, 70% आमिर जो। अच्छा सर, इहो जेको 5 करोड़ जेको ॾींदो उहो प्लाटिंग जे मां जेका मिलंदो, माना फ़रोख्त करे जेका उन मां थींदी इनकम, उन मां उहो 5 करोड़ ॾींदो? न साईं, न, खीसे मां। अच्छा, खीसे मां ॾींदो। पर हुन खीसे मां एग्रीमेंट में 5 करोड़ लिखियल आहिनि, पर मूंखे हिसाब कयोसीं उन ॾींहुं वेही त हिन खीसे मां मूंखे 2 करोड़ 40 लख ॾिना आहिनि, माना एग्रीमेंट ते उते बि पूरो न आहे। ॿियो 5 करोड़ जेके हिन चाहा त मां डेवलपमेंट ते ख़र्च कंदुमि, उन मां बि हिन खीसे मां रुपयो ख़र्च न कयो, जंहिंजो नतीजो इहो थियो आहे प्लाटिंग स्लो थी वई। असांखे मसला मसाइल जो इहो थी वियो। अच्छा सर, जेको आमिर भुट्टो सां जेका तव्हांजी जेका डील हुई, ख़ासि करे मेजर उन में कहिड़ा नुक़्ता हुया? उन में इहो त गॾिजी प्लाटिंग कंदासीं। प्रॉपर्टी तव्हांजी हुई? प्रॉपर्टी मुंहिंजी, टोटल प्रॉपर्टी तव्हांजी हुई। हुनजो छा शेयर हुयो? बाक़ी हुनजो शेयर इहो त 5 करोड़ एडवांस ॾींदो, 5 करोड़ डेवलपमेंट कंदो, जेको हुन न कयो। अच्छा, उन खां बाद में बेनिफिट जेको खणंदो उहो बाद में खणंदो? बेनिफिट बाद में। उन खां पोइ मूंखे कुझु जेका प्लाटिंग थी उन मां 60% मिलियो। पर सुवाल इहो आहे त डेवलपमेंट न थी त प्लाटिंग स्लो थी वई। हाणे मुंहिंजो त सॼो कारोबार या घर हलाइण। जी सर, अर्ज़ु इहो आहे त जेको आमिर भुट्टो आहे उन हवाले सां बि थोरो इहो महिरबानी करे ॿुधाइजो त हिकिड़ो आमिर भुट्टो जेको भुट्टा बिरादरी जो सरदार आहे, उहो आहे या को ॿियो आहे? न सही न, उहो सरदार पीरवेल शाह भुट्टे जो पुटु आहे। अच्छा, उहो आमिर, उहो शरीफ़ माण्हू आहे यार, खानदानी माण्हू। ऐं हे बि लाड़काणे जो आहे, पर हे असांजो भुट्टो त आहे, पर सरदार वग़ैरह हो आमिर ख़ान त सरदार पीरवेल ख़ान भुट्टे जो पुटु आहे। अच्छा सर, ॿियो अर्ज़ु इहो आहे त जेको आमिर भुट्टे सां जेका इख़्तिलाफ़ जी जेका वजह आहे उहा छा बणी तव्हांजी? छा ते इख़्तिलाफ़ थियो? इख़्तिलाफ़ इन ते दादा तूं 5 करोड़ चयो, 2 करोड़ 40 लख ॾिना। ॿियो इख़्तिलाफ़ इन ते न तूं डेवलपमेंट में खीसे मां रुपयो नथो ख़र्च करे। मुंहिंजी ज़मीन विकिणी, मूंखे ई पैसा ॾियंदो त पोइ मूंखे भाईवारी कहिड़ी ज़रूरत आहे? जेकॾहिं मूंखे पंहिंजी ज़मीन विकिणी उन मां ई डेवलपमेंट करणी आहे त पोइ मां अकेलो कयां, मूंखे तुंहिंजी कहिड़ी ज़रूरत आहे? ठीकु आहे सर, इहे जेके 5 करोड़ उन्हनि जो टाइम पीरियड छा हुयो? केतिरे टाइम में तव्हांखे उनखे पे करणा? साईं, उन में टाइम पीरियड न हो, पर उहे शुरूअ में ई ॾियणा हुआ एग्रीमेंट महिल। अच्छा सर, ही जेका प्लाटिंग हिन वक़्त ताईं केतिरी थी वई आहे? साईं, हिन वक़्त ताईं जेके कमर्शियल प्लाट आहिनि उहे काफ़ी खपी विया हुआ। बाक़ी रेजिडेंशियल तव्हां इहो सम्झो त 5% बि न थी, छाकाणि त डेवलपमेंट न आहे। उहो ठीकु आहे सर, पर जेका सेल थी आहे प्लाटिंग जी उहा केतिरी अंदाज़ थी आहे?
उहा तक़रीबन 10 करोड़ खनि जी थी आहे। उहो ठीकु आहे। एराज़ी केतिरी थी आहे? एराज़ी साईं मूंखे एग्ज़ैक्ट न आहे, पर अंदाज़न। इहो 2-2.5 जुरेब। अच्छा, 2-2.5 जुरेब, टोटल 80 जुरेब प्रॉपर्टी आहे। 80 जुरेब आहे, जंहिंमें पोइ वरी पोयों हिन सां ॻाल्हाए मां 16 जुरेब या कुझु खपाई जी। त राउंड टू प्लॉटिंग नथो करे सघे, पर उहो हिन सां ॻाल्हाए। अच्छा ठीकु आहे सर। अच्छा, हिन वक़्तु जेको इख़्तिलाफ़ तव्हांजो थियो त हुनजो ॿुधण में आयो आहे त तव्हांजो फ़ैसिलो बि थियो शहरयार ख़ान महर वटि, बिल्कुलु थियो त हो साईं। उहो फ़ैसिलो सर छा थियो? सर फ़ैसिलो इहो थियो त हिन मूंखे 2 करोड़ 40 लख ॾिना आहिनि, ॿिया पैसा ॾिना आहिनि, त शहरयार ख़ान इहो फ़ैसिलो कयो त हाणे ॻाल्हि ॿुध, तव्हां गॾिजी नथा हली सघो। जी। ऐं 3 साल बि इहो आहे, न डेवलपमेंट थी आहे न हे आहे, तूं 6.5 करोड़ हिनखे मोटाए ॾे, ऐं प्लॉटिंग जा जेके पैसा मिलनि उहे तूं खण। हाणे तव्हां ॿिन्ही जो हिक ॿिए सां को वास्तो न आहे, तूं अलॻि हे अलॻि। 6.5 करोड़ मां तूं हिनखे 2 सालनि जो शेड्यूल ठाहे ॾे त जीअं 2 सालनि में हिनखे इहे पैसा वापसि कंदे, जेको मां आमना सदक न कयो। ऐं मां पोइ इहो चयो त अदा हाणे मां शेड्यूल बि ठाहे ॾिनो, ऐं इहो बि चयो त 50 लख मां फौरन ॾियां थो, पर हिन चयो साईं मां फ़ैसिलो न मञींदुमि, हे आहे हो आहे, ऐं मतिलबु उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं। अच्छा सर, उते जेको ऑन द स्पॉट माना फ़ैसिलो थियो, उते फ़ैसिलो क़बूलदारी करे उथिया आमिर भुट्टो साहब, या उते ई चए त मां न मञींदुमि फ़ैसिलो? न, उते न चई मां न मञींदुमि, उते बसि साहब फ़ैसिलो कयो, असां ॿिन्ही साईं खे चयोसीं ठीकु आहे, उथी आयासीं। अच्छा, माना उते आमीन करे उथी आया ॿई धुरियूं? मतिलबु उते न त न कयईं, न कयईं। उते को लिखत बिखत फ़ैसिले जी का कोन्हे का? लिखत शहरयार ख़ान मूंखे चयो जॾहिं तूं चएं मां लिखी ॾियां। अच्छा, उन में को गवाह वग़ैरह? गवाह उते अमजद भुट्टो वेठो हो, अनीसुर रहमान भुट्टो वेठो हो, अब्दुल कादिर भुट्टो वेठो हो, पप्पू वेठो हो। अच्छा सर। अच्छा सर, अर्ज़ु इहो आहे त जेका हिन वक़्तु प्लॉटिंग जेका थी वई आहे, उन हा जूं हा हिन वक़्तु माना जेके किस्तूं मालिक आहिनि, ख़रीदार जेके प्लाट जा, उहे किस्तूं हिन वक़्तु जेके पे कनि था, उहे आमिर भुट्टो साहब खे पे कनि था? साईं उन वक़्तु मां झलियो हो त आमिर खे न ॾियो, असांजो फ़ैसिलो थियो आहे जेकॾहिं ठहूं नथा त पोइ आमिर खे पैसा ॾींदव त उहो केरु ॾींदो? मूंखे त जेसि ताईं पेमेंट न थींदी मां खातो न ॾींदुमि। सही। तंहिं करे मां सभिनी खे झलियो त साईं न हाणे तव्हां को प्लॉट वठो, न का किस्त ॾियो, फ़ैसिले खां पोइ मां मुल्क खां ॿाहिरि आहियां, अचां पोइ जेका तव्हां प्लॉट वरिता आहिनि पहिरियों 16 नवंबर खां पहिरियों बिल्कुलु तव्हांजा आहिनि, पर उन जा पैसा आमिर खे ॾींदव, उहो मूंखे न ॾींदो त मां खातो कीअं ॾींदुमि? सही। अच्छा त हिन वक़्तु माना जेके उहे किस्त पोइ कंहिंखे ॾियनि, माना कंहिंखे बि न ॾियनि, बसि पंहिंजे खिसे में? भली कंहिंखे बि न ॾियनि, महीने खनि जी त ॻाल्हि आहे, कंहिंखे बि न ॾियनि, पाण वटि रखनि, मां अचां किस्त ॾेई पंहिंजो खातो वठनि। अच्छा, उहा किस्त त जेतिरा जेकी पेमेंट ॾेई विया आहिनि उनजी का लिखत उहा त तव्हां वटि हूंदी कोन, तव्हांखे कीअं ख़बर पवंदी त एतिरो अमाउंट उन्हनि पे कयो आहे, एतिरो अमाउंट उन्हनि जो रहियल आहे? साईं न, उहो फाइल ठहियल आहे, फ़ैसिले खां अॻु में ताईं जो सॼो रिकॉर्ड आहे। अच्छा अच्छा अच्छा। हा, उहो तव्हां वटि बि मौजूदु आहे रिकॉर्ड? सर उते ऑफिस में पियो आहे, पर उहो सॼो मूंखे ख़बर आहे तक़रीबन। अच्छा, ऑफिस में जेको हिन वक़्तु ऑफिस आहे सर बुकिंग जी, त उन में तव्हांजो को माण्हू डिपोट थियल आहे कोन, या सिर्फ़ु? सर उन में हिन महिल मुंहिंजो माण्हू न आहे, महर साहब जो माण्हू वेहंदो आहे। अच्छा। ऐं छाकाणि उनखे चयोसीं साईं तव्हां वेहो त का नाइंसाफ़ी न थिए। सही। अच्छा, उते बुकिंग ऑफिस में हाणे महर साहब जो माण्हू वेहंदो आहे? महर साहब जो बि वेहे थो ऐं हिन जो बि वेहे थो। मां हिन माण्हूअ खे चयो न वेहे, पर न मुड़ियो। हाणे ज़ोरी त नाहे करणी, सो बाक़ी मां इहो चयो आहे सभिनी खे त साईं हाणे किस्त न ॾियो, किस्त हे खाई वेंदो त पोइ तव्हांखे खातो कीअं मिलंदो? जे एग्रीमेंट मुताबिक़ या फ़ैसिले मुताबिक़ मूंखे पैसा मिलंदा त मां खातो ॾींदुमि न। हा, उहो ठीकु आहे सर, पर महर साहब माना शहरयार ख़ान महर जो माण्हू थो वेहे? हा साईं, हा, उहो बि वेहे थो ऐं आमिर जो माण्हू बि वेहे थो। हा, त मां उहो ई अगरि क्लियर करणु पिया चाहियां त महर साहब जो माण्हू कहिड़े हिसाब सां, हुनजो कहिड़ो तालिक़ आहे? साईं महर साहब खे असां चयो तूं फ़ैसिले ते अमल दरामद कराए ॾे। सही। इन करे तव्हांजो माण्हू हुजे त का हेठि मथे ॻाल्हि न थिए। अच्छा, त हिन वक़्तु जेकॾहिं पेमेंट मिले थी पई, उहा पेमेंट तव्हांखे महर साहब वठाए ॾींदो न, पोइ उनखे छो था बंदि कयो?
साईं न मार साहब वठाए ॾे या न ॾे उहो ख़बर न आहे, उहो त अचे ॻाल्हाइबो हे सुभाणे भॼी वञे ॿी का शइ करे त उनजो ज़िमेदार केरु आहे। तंहिं करे मां चवां थो बहितर इहो ई आहे त फ़ैसिले खां पोइ जेसि ताईं को फ़ैसिलो नथो थिए या का ॻाल्हि तइ नथी थिए, बिल्कुलु जिन प्लाट वरिता आहिनि उन्हनि जा ई हिन, उन्हनि खे मिलंदा, उन क़ीमत में मिलंदा, पर पेमेंट पाण वटि रखनि, न हुनखे ॾियनि न मूंखे ॾियनि। मां अचां साम्हूं वेही सभु ॻाल्हियूं थियनि ऐं पंहिंजी पेमेंट करे पोइ खातो हाणे जे करे हुनखे ॾियनि सुभाणे उहो भॼी थो वञे या के प्लाट ॿियनि खे विकियल आहिनि वरी डबल सेलिंग थो करे त ज़िमेदार केरु थींदो? हा बिल्कुलु सही था। अच्छा सर इहो तव्हांखे थोरो नॉलेज में आहे त जेके ख़रीदार आहिनि उहे अंदाज़न घणा आहिनि ऐं उहे मक़ामी आहिनि या ॿाहिरि आहिनि? साईं घणो करे मक़ामी आहिनि। हिन फ़ैसिले खां पोइ हिकु ॿ कूड़ा फाइल बि ठाहिया। अच्छा त जीअं हे कयां, पर घणो करे मक़ामी आहिनि, को 25-28 थींदा। अच्छा 5। इहो फ़ैसिले खे केतिरो टाइम थियो आहे थिए? फ़ैसिलो साईं इहो नवंबर में थियो आहे, दिसंबर जनवरी 3 महीना खनि, 2.5-3 महीना। ठीकु आहे सर। हाणे तव्हांजो ख़्यालु इहो आहे त जेके बि ख़रीदार आहिनि उहे किस्त काई बि पे न कनि, उहे तव्हां पाण ईंदव उन खां पोइ तव्हांखे ई पे कनि? साईं भली न उहो हुनखे बि पे न कनि, मूंखे बि न कनि, पोइ थी सघे थो पाण में गॾिजी वेही कंहिं सम्झौते पहुचूं या कोर्ट में वञूं या जेको बि थिए, पोइ जेको फ़ैसिलो थिए उन मुताबिक़ कनि, हक़ सच थिए। ठीकु आहे सर। अच्छा जेके ख़रीदार आहिनि उहे अगरि तव्हां सां जो राब्तो करणु चाहिनि त उहे तव्हां सां कीअं राब्तो कनि, कॾहिं कनि, किथे साईं कनि? मां व्हाट्सअप नंबर मुंहिंजो आहे 030082267007। मुल्क ॿाहिरि आहियां पर व्हाट्सअप खुलियल आहे, 24 कलाक मां सां राब्तो करे सघनि था। ठीकु आहे सर। माना तव्हां हिन फ़ोन जे थ्रू तव्हांजो नंबर जेको आहे उहो असां शो करे छॾियूं, तव्हां पाण बि माना ॾेई छॾियो त उहे जेके ख़रीदार आहिनि उहे तव्हां सां व्हाट्सअप ते बराह रास्त माना कनेक्ट करे सघनि था। हा मुंहिंजी रुॻो इहा अर्ज़ु आहे त बाबा खातो बि मुंहिंजो, कब्ज़ो बि मुंहिंजो, तव्हां हुनखे फ़िलहालु पेमेंट न कयो, जो फ़ैसिले खां हो फिरी वियो आहे त हुनखे किस्त न ॾियो त सुभाणे को मसइलो न थिए। ठीकु आहे सर। अच्छा ॿियो जेको आहे तो असांखे कुझु ज़रियनि खां मालूम थियो आहे त तव्हां सां पंहिंजो जी जेके शेयरिंग आहे, मसलन सिस्टर आहे या को ॿियो आहे, उन्हनि जो बि कोई एतिराज़ आहे छा उन हवाले सां कोई प्लाटिंग ते? न साईं उन्हनि जो वास्तो ई न आहे। इहा ज़मीन टोटल जेका आहे 3 माण्हुनि जे नाले आहे, मूं ते, मुंहिंजे नंढे पुट ऐं वॾे पुट जे नाले। अच्छा माना सिस्टर जो को हिन में न आहे शेयर? न न उहो कंहिंजो बि न आहे। इहो तव्हां खातो कढाए सघो था त पैदा रखो। हा जी जी सर। ठीकु आहे सर, महिरबानी तव्हांजी वॾी, तव्हां इहे तफ़सीलात खां आगाह कयो। ठीकु आहे, वॾी महिरबानी कंवड़ साहब।